जा जेके बि क़िस्म आहिनि सभिनी जो पालींदड़ अलाह, तंहिं करे थियो रब्बुल आलमीन, सभिनी जहाननि जो पालींदड़ अलाह। हज़रत अबू सईद ख़ुदरी खां रिवायत आहे, मख़लूकात 40,000 क़िस्म आहे, 40,000 क़िस्म, इहे थिया आलम सभई। फ़खुर राज़ी थो चवे, हर मख़लूक जी पालना संदसि घुर्ज आर थिए थी, जेका हर आलम जे रहाकुनि खे संदन तबियत मुताबिक़ आहे। जहिड़ो जंहिं जहान जो जहिड़े हाल में रहे थो उते रब उन्हनि खे पाले थो, जेका बि मख़लूक आहे। 40,000 मख़लूकात में वरी हर हिक जा केतिरा फ़र्द, हर हिक जूं घुर्जूं, उन जूं सिफ़तूं, उन जूं हाजतूं, उन जूं हालतूं, उन्हनि सभिनी खे वक़्त ते हिकु जहिड़ो पालींदड़, परवरिश कंदड़, इहो सभु रब जो कमाल आहे। इहो ॼण दलील थी पियो। अल्हम्दुलिल्लाह जो असां चयोसीं त इहा थी पई दावा, अलहम्दु मुब्तदा, लिल्लाह इहा थी पई ख़बर, ऐं जेको बि जुमिलो हूंदो आहे उहो दावा जी हैसियत रखंदो आहे। रब्बुल आलमीन पुठियां जेको असां जुमिलो पढ़ियोसीं ॿियो, जहाननि जो पालींदड़, इहो ॼण शाहिद ऐं दलील आहे त जॾहिं जहाननि जो पालींदड़ आहे त तारीफ़ उनजी कजे न, इहो दलील थी पियो। सिफ़तूं आहिनि टे, हिकु रब, ॿियो रहमान, टियों रहीम। अहिड़ीअ तारीफ़ जे लाइक़ु इहो ई अलाह आहे। इहो सभु संदसि रहमत जे करे आहे। रब जे लफ़्ज़ जी माना, रब जो इश्तिक़ाक़, इहो सीगो सिफ़ाती आहे, सिफ़त मशहब जो सीगो आहे। रबुन रा बेबुन हुयो, कसरत इस्तेमाल में अल्फ़ इन जो हज़फ थियो, बे खे बे में इदगाम कयो, रबुन थियो। पालण जी माना में, पालना, पालणो। रुबूबियत, माना कंहिंखे पालण, जिस्मानी तरह पालण या रूहानी तरह पालण, सभु हिन में अची वियो। अहिड़ी तरह नुबूवत में 2 क़िस्म आहे, हिकिड़ी रुबूबियत, ॿी नुबूवत। हिकिड़ी क़ौमी नबूवत जेका कंहिं क़ौम जे तरबियत लाइ हुजे, जीअं हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अरब क़ौम में नबी थी आया, इन क़ौम खे सम्झ ॾिनऊं, ॻाल्हियूं सम्झायूं, हिदायत वारी थी पई। ऐं ॿी आहे बैनुल अक़वामी, सभिनी क़ौमुनि जे लाइ हिदायत जो पैगाम ऐं नबूवत। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते पहिरीं इक़रा जूं सूरतूं नाज़िल थी हुयूं। इक़रा बिस्म रब्बिकल लज़ी ख़लक़, ख़लक़ल इंसान मिन अलक़, इक़रा व रब्बुकल अकरमुल लज़ी अल्लम बिल क़लम व अल्लमल इंसान मा लम यअलम। उते रब जो लफ़्ज़ आयो आहे, उते आहे रब, इक़रा बिस्म रब्बिक, तूं पंहिंजे रब जो नालो पढ़ो। ख़िताब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शख़्स खे आहे, यानी ए मुहम्मद तूं पंहिंजे परवरदिगार जो नालो पढ़ी ॿुधाए। शख़्स जो तालुक़ पंहिंजी क़ौम सां हूंदो आहे। मालूम थियो त खेसि अलाह जो पैगाम पंहिंजे क़ौम खे पहुचाइणो आहे ऐं इहो पढ़ी पंहिंजी क़ौम खे ॿुधाए। नबी साईं जन 13 साल मके में रही अरबनि खे दीन जी तालीम ॾिनी। पोइ जॾहिं हिजरत करे मदीने मुनव्वर आया, उते ॿियूं क़ौमूं बि अची निकितियूं। पोइ फातिहा सूरत वरी ॿीहर नाज़िल थी मदीने मुनव्वर में। ऐं अलाह ताला फरमाए, वलक़द आतैनाक सबअम मिनल मसानी वल क़ुरानिल अज़ीम, तहक़ीक़ असां इहे 7 आयतूं 2 दफ़ा नाज़िल कयूं आहिनि तोते। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबूवत हाणे हिते ॿीहर बैनुल अक़वामी थी पई, माना सभिनी क़ौमुनि जे लाइ सरदार ऐं नबी थिया। जीअं अलाह ताला रब्बुल आलमीन, तीअं हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन थिया रहमतुल लिल आलमीन, जहाननि जे रहमत लाइ। अलाह ताला फरमाए थो, वमा अरसलनाक इल्ला काफ़तल लिन्नास जमीआ, असां तोखे माण्हुनि जे लाइ सभिनी जे लाइ मोकिलियो आहे। वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन, अलाह रब्बुल आलमीन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी इंसाननि जो रसूल, सर इंसान ज़ात जे लाइ, काइनात जे लाइ रहमत।
यानी बैनुल अक़वामी हाणे नुबूवत थी पई। इहा रब्बुल आलमीन जी माना। रहमान रहीम अलाह ताला जी ज़ात अरहम राहिमीन आहे। उहो सभिनी ते रहम कंदड़ आहे, सभिनी खां वधीक रहम वारो आहे। संदसि रहमत में ॿिए खे तकलीफ़ कान ईंदी। उहो पंहिंजे ॿाननि लाइ पीउ माउ खां बि वधीक महिरबान आहे। वालदैन जे रहमत में कॾहिं सख़्ती हूंदी आहे, झिणक हूंदी आहे, सज़ा हूंदी आहे। माउ महिरबान हुजण सां गॾु ॿार खे रुआरींदी बि आहे, पर उनजी का ॿी तकलीफ़ सही न सघंदी आहे। को मारेसि, को विढ़ेसि। अहिड़ीअ तरह सां उन ॿार खे जेकॾहिं उन तकलीफ़ में का मुस्तक़बिल में इज़त ऐं तरक़ी मिले त उहा बि माउ फ़िलहाल न सही सघंदी आहे त मुंहिंजे बचे खे तकलीफ़ न अचे। तंहिं करे केतिरा ॿार, केतिरियूं उन्हनि जूं तालीमूं माउनि जे प्यार करे रहिजी वेंदियूं आहिनि, जो उन ॿार खे ॿाहिरि न कढी सघिबो आहे। इहो आहे तदबीर जो नुक़सानु। अलाह जी रहमत त आम आहे, पर माउ जे शकिल में जेका रहमत आई उन माउ जे करे उन नक़मत ऐं ईज़ा ऐं तकलीफ़ ते माउ जी रहमत ग़ालिब आहे। माना उन ॿार खे ॿार जे मथां न सहणु तकलीफ़ जो। ऐं पीउ जी बि ॿार सां पंहिंजे सां मुहबत हूंदी आहे, पर उहो हुनजे तरक़ी लाइ कोशिशि कंदो आहे। पोइ ॿार खे उन में तकलीफ़ पहुचे त भली पहुचे। मालूम थियो त पीउ जी रहमत जे मथां तकलीफ़ ग़ालिब आहे, रहमत हेठि आहे, तकलीफ़ भली अचे त अचे। ऐं माउ जे रहमत में तकलीफ़ मग़लूब आहे, रहमत ग़ालिब आहे। बहरहाल ॿिन्ही जे रहमत में ग़ालिब या मग़लूब तकलीफ़ ज़रूरु ॿार खे जे लाइ आहे। पर रब तबारक व तआला अहिड़ो अरहम राहिमीन आहे जंहिंजी रहमत इन नक़मत ऐं तकलीफ़ खां साफ़ आहे। अलाह ताला अहिड़ो बाज़ार महिरबान आहे जो ॿारनि जे तकलीफ़ जो को इरादो ई कोन कयो। उहो थियो अरहम राहिम। हमेशह बाने जे लाइ ॿिन्ही जहाननि जे तरक़ीअ जो इरादो रब तबारक व तआला कयो आहे। इहा आहे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। मालिक यौमिद्दीन। रहमत जी वुसअत खे ॾिसी बानो मग़रूर न थिए। मतां अलाह जी एॾी बाझ ॾिसी, रहम ॾिसी, कुर्ब ॾिसी ऐं पोइ बेपरवाह थी वञे, अलाह जे हुकुमनि खे न लेखे, बेफ़रमानीअ ते चेर ॿधी बीहे। पोयों हुनखे हिकिड़ी ताक़त जो मुज़ाहिरो थो रब करे ॾेखारे। हिसाब किताब वारे ॾींहुं हुकूमत अलाह जी हूंदी, तंहिं करे इन वॾी हुकूमत जो लिहाज़ करणु बि ज़रूरु थी पियो। ईअं न थिए त बानो उन वॾी हुकूमत जो ख़्यालु ई लाहे छॾे, रहमत जे मुज़ाहिरे में मग़रूर थी पवे ऐं पाण में इंसान ज़ात हिक ॿिए सां बेवाजिबी करे। ईअं न थिए। अदालत ऐं इंसाफ़ खां ॿाहिरि न वञिबो, छो त रब ताला वरी फ़ैसिले जो ॾींहुं बि पाण वटि रखंदो ऐं क़यामत जे ॾींहुं अलाह तबारक व तआला क़ाज़ी थींदो, हर कंहिंखे हक़ ॾियारींदो। उन ॾींहुं रब ताला जी सफ़ा हुकूमत ज़ाहिर थी पवंदी, कंहिंखे इनकार करण जी गुंजाइश न हूंदी। पाण फरमाईंदो लिमनिल मुल्कुल यौम लिल्लाहिल वाहिदिल क़हार। हुकूमत कंहिंजी आहे? अलाह वाहिद क़हार जी आहे। एॾी हुकूमत उन्हीअ जी। को बि इंसान दुनिया जे जहान में को ज़ुल्म ॾिसी, का तकलीफ़ ॾिसी
हीउ ईज़ा दिलि में महसूसु न करे त को मुंहिंजो फ़ैसिलो न थींदो, वॾो आसिरो आहे, तमामु वॾो आसिरो। बानो को बि निधण को कोन्हे। हिसाब किताब जे आसिरे में हिन दुनिया जे जहान में ज़िंदगी गुज़ारण खां हाणे मायूसी न थींदी। ईज़ा ॾे, को तकलीफ़ूं ॾे, को ज़ालिम ज़ुल्म करे, पर माण्हू मज़लूम उहो ईअं चवंदो त हिकिड़ो ॾींहुं ईंदो जंहिं ॾींहुं हिन जा पलव खां वठंदो। दुनिया जे जहान में इहो माण्हू पाण खे निधण को न सम्झंदो। मालिक यौम दीन जो असरु इहो आहे। क़यामत जे ॾींहुं अलाह ताला फ़ैसिला कंदो। जेको बि पंहिंजे आसूदगीअ ते नाज़ करे, मौत वक़्तु उहो नाज़ न रहंदो। जेको पंहिंजे कुवत ते नख़रो करे, हुकूमत जो हाकिम पाण खे सम्झे, मिल्कियत, क़ौमियत, बिरादरी, सभु शइ इंसान जी हली वेंदी। हिकिड़े रब तबारक व तआला जो हुकुम हूंदो। मालिक यौमी दीन जो इहो जुमिलो अलाह जे इंतिहाई हुकूमत खे ज़ाहिर थो करे। रब जी इंतिहाई हुकूमत उन जी थींदी। मतिलबु हिकु तरफ़ अलाह जी रहमत, ॿिए तरफ़ रब जो हिसाब किताब। अहिड़े रब मालिक ऐं हाकिम ऐं आदिल जे आॾो झुकणु हाणे बाने जे दिलि में अची वियो। अहिड़े पंहिंजे महिरबान जे आॾो झुकिजे। इहा कना ॿुधो, इहा कना सही। तंहिं करे पोइ बानो झुकी रब जे पासे ॾे पियो अचे। हाणे बसि तुंहिंजी इबादत कंदासीं, तोखां मदद वठंदासीं, ॿियनि जी असांखे परवाह कान्हे, न ॿियनि जे आॾो झुकणो आहे। जॾहिं तूं एॾो महिरबान आहे, दुनिया आख़िरत में तुंहिंजो असां ते हथु आहे, कंहिं मज़लूम खे मज़लूम न रहणो आहे, कंहिं ज़ालिम खे ज़ालिम थी न गुज़ारणो आहे, त पोइ अहिड़े रब जे आॾो न्याज़ कजे, हुनजे आॾो इबादत कजे, हुनजे आॾो झुकाव कजे। इहा कन ॿुधो, इहा कन सही। इहे जेके मज़मून आहिनि, हिन सूरत जा मज़मून एॾो वॾो मर्तबो रखनि था। पहिरीं महबूद बरहक़ जी तारीफ़ टिनि नालनि सां थी, जेके अलाह ताला जे अस्माउल हुस्ना जे सुठनि नालनि मंझां वॾो मर्जियो ऐं मदार आहिनि। अलाह, रहमान, रब। उलूहियत, रुबूबियत, रहमत जो बयान। इहा क नाबुद जो मदार उलूहियत ते आहे। इहा क नस्तईन जो मदार रुबूबियत ते आहे। रब आहे तॾहिं त हुन खां मदद वठूं था। सिधे रस्ते ते हिदायत घुरणु इहो रब जे रहमत सां तालुक़ु रखे थो। तंहिं करे इहे जेके आयतूं हेठि टई आयूं, इहे वरी इन टिनि इस्मनि सां मुनसलिक थी पयूं। अलहमद जो लफ़्ज़ टिनी ॻाल्हियुनि ते शामिल आहे। छो त तारीफ़ उलूहियत ते, तारीफ़ रुबूबियत ते, तारीफ़ रहमत ते थी। इहो मालिक हक़दार थियो इन जो। संदसि तारीफ़ ऐं संदसि इज़त उन जे शान ऐं कमाल जा शाहकार आहिनि। इहा सूरत फातिहा ॼणो मआद जे सबूत में, आख़िरत जे सबूत में ऐं बाननि खे उते नेक ऐं बद अमल जे बदिले ॾियण में रब तबारक व तआला जे अकेले हाकिम हुजण लाइ संदसि मख़लूक में फ़ैसिलो कंदड़ साबित थी चुकी। हिते हुकूमत आदला न हूंदी, उहो सभु मालिक यौमदीन जे अखर मंझां सम्झ में आयो। अलाह ताला हिदायत जो निज़ाम नबूअत जे पैगाम सां इख़्तियार कयो, त जीअं नबूअत जे ज़रिए माण्हुनि खे हिदायत ॾिजे। छाकाणि त उहो थियो रब्बुल आलमीन। जिस्म में रूह खे वरी अहमियत आहे, तंहिं करे उनजी तरबियत वही इलाही सां थिए। रसूल जे मोकिलण ऐं हिदायत जे नाज़िल करण सां उन्हनि खे इल्म ऐं हिकमत सेखारणु रब तबारक व तआला जारी रखियो ऐं एतिरियूं नेमतूं अता कयईं जो अखि छिंभ जेतिरो वक़्तु बि न थियूं उहे कटिजनि ऐं अलाह जूं नेमतूं मुसलसल पयूं थियूं हलनि। तंहिं करे उन्हनि बाननि खे अहिड़ो आज़ादु ऐं बेकार न छॾियईं जो न की नफ़ो सम्झनि, न की नुक़सान, न दुनिया जो पतो, न आख़िरत जो पतो। पोइ न त इहो परवरिश ऐं निपाज में बि नुक़्स थी पवंदो, छो त रब तबारक व तआला हाणे पंहिंजी मार्फत त हुननि खे ॾिए न। अलाह ताला हर ऐब खां पाक आहे, नुक़्स अलाह जी तरबियत तालीम में कोन्हे। तंहिं करे
वरी रूहानी तरबियत बि एॾी वॾी करे छॾी नुबूअत जे ज़रिए। अलाह त फरमाए त इन्हनि माण्हुनि ख़ुदा जो क़दुरु न सुञातो आहे, अमा क़दुरु अलाह क़दुरु ई। अलाह जो लफ़्ज़ बाने खे हैरान कंदड़ आहे। अहिड़े महबूद मालिक जे रज़ा ताईं पहुचण ऐं संदसि इबादत जी तरह मालूम करण लाइ वरी रसूल जी ताबेदारी खां सवाइ बाने खे ॿियो चारो कोन्हे। उनजो नालो रहमान, संदसि रहमत बाने